بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على محمد وآله الطاهرين. اللهم صل على محمد وآل محمद. मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। लख लख एहसान ख़ालिक काइनात जा ऐं हद खां वधीक शुक्राना मालिक पालनहार जा, जंहिं असांखे माह मुबारक नसीब कयो। यकीनन अल्लाह ताला त इहो ई चाहे थो त मुंहिंजो बंदो कॾहिं बि दुनिया आख़िरत में नाकाम न थिए, ऐं हुन दुनिया में रहण सहण जा बि तौर तरीक़ा असांखे नबियनि ऐं रसूलनि ज़रिए ॿुधाए छॾिया, ऐं आख़िरत में बि कीअं इंसानु कामयाबु थींदो। अल्लाह ताला सॼी तालीमात पंहिंजे अंबिया ऐं रसूलनि ज़रिए असां ताईं पहुचाई। लेकिन इहा इंसान जी गफ़लत आहे जो हिन वक़्तु जेके बि मुश्किलात परेशानियूं आफ़तूं आहिनि इंसाननि ते, इंसान जे पंहिंजे बद अमलनि जे करे आहिनि। ऐं हिन वक़्तु ॾिसो था पिया त 2020 जो साल 1441 साल कोरोना वायरस जो साल आहे, ऐं तमामु आलम हिन मुसीबत में फाथल आहे, ऐं सॼी मुसीबत असां इंसाननि जे अमलनि जे करे आहे। माह मुबारक बि अची वियो आहे त असां मुस्लमाननि खे, अल्लाह जे बाननि खे, अल्लाह जे बंदनि खे इहो घुरिजे त वधि में वधि अल्लाह जी फर्माबरदारी ते अमल करे, उन जे हुकमनि खे मञे, राति ॾींहुं अल्लाह ताला खे ॿाॾाए हिन वबा खां असां जान छॾाइण जी कोशिशि कयूं। इन्हनि बरकतनि खे ज़िक्र कंदे अॼु असां अर्ज़ु कंदासीं त 3 तारीख़ टियों रोज़ो रखंदड़ जेको रोज़ेदार आहे, उनजो अजुर ऐं अल्लाह ताला उनखे आख़िरत में कहिड़ा तोहफ़ा ॾींदो, उनखे ज़िक्र था कयूं। इब्न अब्बास रहमतुल्लाह अलैह जी रिवायत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां नक़ल कनि था। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, व आताकुमुल्लाहु यौम सालिसे बिकुल्लि शारतिन अला अबदानिकुम कुब्बतन फिल फिरदौस मिन दुर्रतिन बैज़ा। पाण जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बि शख़्स 3 तारीख़ जो रोज़ो रखंदो त अल्लाह ताला उनखे अता कंदो उन जे हर वार जे एवज़ जेको उन जे बदन ते, उन जे जिस्म ते मौजूदु आहे। कहिड़ी शइ अता कंदो? फिरदौस में कुब्बो अता कंदो जेको सफ़ेद मोतियनि सां ठहियल हूंदो। फी आलाहा इसना अशर अल्फ बैत मिन नूर, ऐं उन जी बुलंद मथे हिसे में, उन जे मथे हिसे में 12,000 घर हूंदा जेके नूर मां ठहियल हूंदा। वफ़ी असफलिहा इसना अशर अल्फ बैतुन मिन नूर, ऐं उन जे हेठें हिसे में तय ख़ाननि में 12,000 घर नूर मां ठहियल हूंदा। वफ़ी कुल्ली बैतिन अल्फ सरीरन, हर घर में 1000 तख़्त, 1000 पलंग लॻल हूंदा। व अला कुल्ले सरीरिन हवराउन, हर तख़्त ते हूरूं वेठल हूंदियूं, हूर मौजूदु हूंदी। यदखुलु अलैकुम कुल्ल यौमिन अल्फ मलिक, ऐं हर ॾींहुं उन अल्लाह जे बंदे वटि, अल्लाह जे बाने वटि 1000 फ़रिश्ता ईंदा। मा कुल्ले मलिकिन हदिया, ऐं हर फ़रिश्ते वटि उन जे लाइ अल्लाह जे तरफ़ां हदियो ऐं तोहफ़ो हूंदो। वाक़ई मोमिनीन ऐं नाज़रीन, ॾिसो था त केतिरो अजुर ऐं रोज़ेदार जे लाइ केतिरा तोहफ़ा आहिनि। इहा असांजी वधि खां वधि बदबख़्ती आहे जो इन्हनि तोहफ़नि ऐं अजरनि खे छॾे वरी बि गफ़लत जी ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह ताला असांखे पंहिंजे हुकमनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।